पासे ॿुधाईंदालूं अहम ख़बर आहे सिंध जो वॾो वज़ीर सैद मुराद अली शाह भान सईदाबाद वेझो मंछर ढंढ पहुची वियो आहे। ख़बर असां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे सिंध जो वॾो वज़ीर सैद मुराद अली शाह भान सईदाबाद वेझो मंछर ढंढ पहुची वियो आहे। वॾे वज़ीर आढो जमाली वटि MNV ड्रेन ऐं उमर ख़ान जमाली ॻोठ वटि बंद जो मुआइनो कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे असां सां शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर जो चवणु आहे त MNV ड्रेन जो पाणी मंछर में वञी रहियो आहे। MNV ड्रेन जे पाणी खां बचण लाइ ॿी डिफेंस लाइन ते पाणी जो घणो दबाव आहे। मंछर ढंढ खे 123 फुट पाणी ते ख़तरो वधी सघे थो। तफ़सील मालूम कंदासीं भान सईदाबाद मां मुज़फ़र खोखर खां। जी मुज़फ़र, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी, बिल्कुल सिंध जो वॾो वज़ीर सैद मुराद अली शाह अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते सेवा एयरपोर्ट पहुतो हो। जंहिं MNV ड्रेन जो दौरो कयो। उन दौरे खां पोइ जेको आहे सो सिंध जे वॾे वज़ीर हिन महिल जेको आहे सो मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे सिंध जे वॾे वज़ीर चयो त असां किथे को बि कट कोन पिया लॻायूं। मंछर ढंढ खे किथां बि कट कोन ॾींदासीं। MNV ड्रेन में वाक़ई पाणीअ जी सूरत हाल ख़राबु आहे। पाणी घणो आहे हुन में, पर कोशिशि कयूं पिया। अॼु मूं हुते इंजीनियर घुराए हेवी मशीनरी मूव कराई आहे त जीअं MNV ड्रेन जा बंद मज़बूत कयूं त जीअं दादूअ खे असां ॿोड़ खां बचाए सघूं या को ॿियो नुक़सानु न थिए। वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह हिकु सुवाल जे जवाब में इहो चयो त हिन महिल ताईं बि अञा ताईं बरसाती इमरजेंसी जेका आहे उहा जारी आहे। माण्हुनि खे बहालीअ जे लाइ जेको आहे सो जेके क़दम उहे बाद में खणंदासीं। फ़िलहाल जेको बरसाती पाणी ऐं जेको मथां पाणी आयो आहे उनखे पहिरीं तरजीह पाणी असांजो दरिया ताईं छोड़ करणु आहे। सिंध जे वॾे वज़ीर इहो बि चयो त MNV ड्रेन में जेका हिन महिल पाणी जी सूरत हाल आहे 2 ॾींहंनि ताईं दबाव बरक़रार रही सघे थो, पर उते जेका सरकारी मशीनरी आहे मूव कराए छॾी आहे ऐं फंड जारी करे छॾिया आहिनि त जीअं MNV ड्रेन जा बंद जेके आहिनि उन्हनि खे मज़बूत कयूं त जीअं जेको पाणी आहे उहो जेको आहे सो टुटे न या दादूअ खे को ख़तरो न थी सघे। उनजे लाइ बहितर क़दम खणूं पिया। उन करे मां पाण अॼु जेको आहे सो हिनजी विज़िट कई आहे ऐं मंछर ढंढ जी जेका सूरत हाल आहे उहा त बहितर आहे। उनजे करे किथां मंछर खे कट ॾेई मां पंहिंजे तक जा माण्हू ॿोड़ नथो चाहियां। जी महिरबानी।